जुडे में माज़ूर पीरसन पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। जुडे जे ॻोठ अब्दुल्ला सुमरो जो रहवासी जंग खां माज़ूर पीरसन गुलाम मोहम्मद पंहिंजनि यतीम भाइटियुनि मोहम्मद अकबर हनीफ ऐं ॿियनि सां गॾिजी मीडिया सेंटर जुडो अॻियां एहतिजाज कयो। उन मौक़े ते सहाफ़ियनि ॾाढो दाहींदे पीरसन चयो त ॻोठ में 24 एकड़ ज़रई ज़मीन ते तर्जे बासर ज़ुल्फ़कार समो ऐं दारोगो दौलत ख़ासकेली ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो आहे। पीरसन गुलाम मोहम्मद चयो त आउं मज़ूर आहियां, मुंहिंजा 2 भाइर फौत थी चुका आहिनि, जन जे बेवा ज़ालुनि ऐं मासूम ॿारनि जे हक़नि ते बि धाड़ो हणी बासर असां मिस्कीननि सां वॾो ज़ुल्म करे रहिया आहिनि। गुलाम सुमरो गॾो अपंग उनजी ॿली आहे 24 एकड़। मुंहिंजा 2 भाउ गुज़ारे विया हलिया ऐं मोहताज ऐं छॾिड़ो पियो आहियां। बचा अचो यतीम, उन बचनि यतीम खे मारे भॼाइनि था। उन्हनि जी मदद हुकूमत करे ऐं असीं ग़रीब आहियूं। बचा यतीम अचो पियो आहियां। मुंहिंजा 2 भाउ गुज़ारे विया हलिया ते यतीम बचा मूं सां गॾु वठी आयो आहियां। मुंहिंजी बीठल फसल पिया खेड़ियूं, उन्हनि जी मदद करियो। एहतिजाज कंदड़नि वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।